ओम शांति। अॼु मिली तारीख़ आहे 1/12/2021। मुरली में गीता न उहा असां सां जुदा थींदा न असां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन सां मीठी मीठी सिकिल ॾे रूहाननि ॿारनि प्रति गुहे राज व ज्ञान था सम्झाइनि। हिकु त ॿारनि गीत ॿुधियो कि बाबा असां तव्हांजे मथां बली चढ़ंदासीं, भले केतिरा बि सितम सहन करणा पवनि, लेकिन तव्हांखे कॾहिं न छॾंदासीं। सितम छो थींदा आहिनि? छो जो मनुष्य खे इहो ज़हर जेको आहे न काम विकार, इहो न मिलंदो आहे त पोइ हिक ॿिए जे मथां सितम कंदा आहिनि, परेशान कंदा आहिनि। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि कि असां न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा हुआसीं, न पंहिंजे पाण खे न बाप खे ॼाणंदा हुआसीं। हिन करे न ॼाणण जे कारण जीअं असांजी बुद्धि जानवर मिसल हुई। लौकिक संबंध में त पंहिंजे खे ॼाणंदा आहिनि न, बाप खे बि ॼाणंदा आहिनि। हिन समय जा मनुष्य पंहिंजे खे ऐं पारलौकिक बाप खे बिल्कुलु बि न ॼाणंदा आहिनि। चईंदा आहिनि परमात्मा जो कोई नाम रूप देश काल आहे ई न, त पोइ आत्मा खे बि न ॼाणण थियो न। जॾहिं परमात्मा न आहे त आत्मा बि न आहे। छो जी परमात्मा आहे तॾहिं त असां आत्मा आहियूं न। आत्मा खे बि उहो माण्हू ॼाणंदा न आहिनि। चई ॾींदा आहिनि कि आत्मा सु परमात्मा। हाणे तव्हां ॼाणियो अथव न, उहो त सिर्फ़ु नाम मात्र चईंदा आहिनि आत्मा ऐं जीव। आत्मा अविनाशी, इहो जीव अर्थात शरीर विनाशी थींदो आहे। इहो जीव 5 तत्वनि जो ठहियलु हूंदो आहे। हिन करे इहो जीव अहिड़ो शरीर असांखे हिन ई पृथ्वी ते मिली सघंदो आहे। अच्छा, आत्मा छा कंदी आहे? हुनजो रूप रंग छा थींदो आहे? नाम त ॼाणंदा आहियो कि आत्मा, परंतु उहो कीअं, किथे रहंदी आहे, कीअं आहे, कीअं कीअं पाठ वॼाए थी, केतिरो समय पाठ वॼाईंदी आहे, हिन आत्मा जी नॉलेज कोई वर्णन करे न सघे जेसिताईं असांखे बाबा अची करे न ॿुधाए। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा हिकु नंढो स्टार आहे। आत्मा में ई सॼो 84 जन्मनि जो पाठ अविनाशी नूंदल आहे न। शंकराचार्य जी बि आत्मा में पंहिंजो पाठ भरल आहे। इहो बि भरल हुयो न, उहो बि पंहिंजो पाठ वॼाए थी। इहो बि कोई न ॼाणंदो आहे कि आत्मा कीअं सतो प्रधान पोइ सतो रजो तमो जी स्टेज में पार कंदी आहे, पोइ पूरी तमो प्रधान कीअं ठहींदी आहे। जो बि आत्मायूं आहिनि हिते ई आहिनि न, पुनर्जन्म वठी वठी करे। चाहे शंकराचार्य जी बि आत्मा, उहो बि हिन समय हिते आहे। ॿिए नाम रूप सां पाठ थी वॼाए। सिर्फ़ु 3 शब्द आहिनि, भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो, बसि ॿियो कुझु बि न ॼाणंदा आहिनि। आत्मा खे न ॼाणो, कोई परमात्मा खे बि न ॼाणो। हिन समय सभु काटनि जा जंगल आहिनि। हिन समय ये दुनिया काटनि जो जंगल आहे। सभी आत्माउनि में कोई न कोई काटो अर्थात विकार बुराई आहे सी। छो जी कंहिं न कंहिं विकार बुराई जे कारण असां हिक ॿिए खे दुख था ॾियूं। काटो छा कंदो? दुख ॾींदो आहे न। इन करे सभी मनुष्य मात्र में कांटा आहिनि। सभु कांटे मिसल थी आहिनि। न रचता परमपिता परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि, न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार आत्मा परमात्मा खे बि ॼाणंदा आहियो न हाणे, लेकिन नंबरवार। कोई जास्ती ॼाणंदो आहे, छो जो जेतिरो अभ्यास कंदासीं ओतिरो ई त ॼाणंदासीं। हाणे समझ त मिली वई। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, परमात्मा परमधाम निवासी आहे, हुननि जो विशेषताएं, कर्तव्य, स्वयं जा, बाप जा, गुणनि, शक्ति सभु पतो आहे। लेकिन जेसिताईं हुननि खे कार्य में यूज़ न कंदासीं, प्रैक्टिकल अनुभव न कंदासीं, तेसिताईं जो जास्ती कंदो उहो जास्ती पाईंदो, जो न कंदो उहो न पाईंदो। इन करे बाबा चईंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। तव्हां ॿार जो यथार्थ रीति न ॼाणंदा आहियो। ॾाढा ॿार यथार्थ रीति न ॼाणंदा आहिनि। देह अभिमान रहण जे कारण पूरी धारणा न थींदी आहे। नंबरवार त आहे न। पुछंदा आहिनि बाबा ईअं छो? बाबा चईंदा आहिनि ॿार हिन में बि, बाबा चईंदा आहिनि राजधानी स्थापन थी थी। बाबा खे हिन में बि कोई सोचणो न पवंदो। बाबा चईंदा हिन में बि कुझु सोचो न। मां बि असोचता आहियां त तव्हां बि हिन रीति हाणे असोचता थी वञो। छो जी राजधानी स्थापन थी थिए न। हिन में सभु प्रकार जा माण्हू ईंदा न, सभु प्रकार जा माण्हू खपनि। अगरि कोई पुरुषार्थ नथो बि करे त तव्हां ज़्यादा सोचो न कि ये छो नथो करे, ये छो न तो ज्ञान ॿुधे। कई बार असां ज़्यादा ॿुधूं त असांजी इच्छा थींदी आहे ये बि ॿुधे, ईअं बि उहो पुरुषार्थ करे।
लेकिन हुन समय भी बाबा चए तो ये ॻाल्हि यादि रखो कि राजधानी स्थापन थी थी। पत्थर बुद्धि हूंदा त ही त कम से कम पद पाईंदा शुद्धी, सब प्रकार जा पद उते खपनि, न त उते झाड़ू पोछो वग़ैरह केरु कंदो। घर जो कम भी त करण वारा खपनि न। अगरि ख़ुदि ॼाणदा हूंदा त ॿियनि खे बि सम्झाईंदा, तव्हां चईंदा अॻियां हली सम्झाइण लॻी पईंदा, परंतु हीअं बि कोई खपे तॾहिं त कम पद वारा बि त खपनि न। इन करे कई पुरुषार्थ कंदा आहिनि, कोई न कंदा आहिनि। किथे राजा किथे प्रजा, केतिरो फ़र्क़ु आहे न। हिते त राजा प्रजा सभिनि खे दुख आहे। सत्युग में बि राजा प्रजा दास दासी हूंदियूं, लेकिन दुख न हूंदो। सत्युग में न राजा के दुख हूंदो न प्रजा के, परंतु मर्तबे में फ़र्क़ु हूंदो। पूरी धारणा न हुजण जे कारण कंहिंखे सम्झाए न सघंदा। पोइ कोई न कोई हिक ॿिए खे कांटो लॻाईंदा रहंदा, अर्थात कोई न कोई प्रकार जी परेशानी या दुख ॾींदा रहंदा। कॾहिं लोभ जो, कॾहिं मोह जो, कॾहिं कहिड़ो भूत जी प्रवेशता थी वेंदी आहे न। इहे बि थियणो आहे। तव्हां आहियो प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियो। प्रजापिता जो बाप केरु? शिव बाबा। बाक़ी शिव जो बाप कोई हूंदो न आहे। इहे ब्रह्मा विष्णु शंकर भी शिव जी ही रचना आहे न। पहिरियों पहिरियों शिव बाबा आयो त इन टिनिनि खे रचई न, त सभु थी वियूं आत्मायूं। परम पिता परमात्मा हिकु आहे। ब्रह्मा विष्णु शंकर अथवा लक्ष्मी नारायण आदि कोई भी मनुष्य आत्मा सां कॾहिं भी गति सदगति जो वरसो न मिली सघंदो आहे। भले इहे बाबा जो पहिरां ॿिया ॿार आहिनि, पहिरियों इन्हनि जी रचना रची, लेकिन इन्हनि सां बि असांखे वरसो न मिली सघंदो आहे। मनुष्य न आत्मा के यथार्थ ॼाणंदो आहे न परमात्मा के। हिकु परम पिता परमात्मा ही आत्मा जो रियलाइजेशन कराए सघंदा आहिनि। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे न। ज्ञान त हिकु बाप ई ॾींदो आहे। कोई कोई ॿार पोइ यज्ञ जी स्थूल सेवा बि ॾाढा कंदा आहिनि। हिन सब्जेक्ट जा बि मार्क्स आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे बाप अमर कथा तीजड़ी जी कथा थो ॿुधाए। ये वास्तव में कथा न आहे, ये रूहानी ज्ञान आहे। पंहिंजे खे ऐं बाप खे ॼाणणो आहे। उहो त चई छॾंदा आहिनि जीअं पानी में बुदबुदो, पानी खां बुदबुदो निकितो पोइ समाइजी वियो। आत्मा कीअं चईंदा आहिनि कि जीअं त आत्मा हिकु बुदबुदो आहे, हुन सागर परमात्मा में समाइजी वई। बाबा चए थो कई माण्हू इहे बि सम्झंदा आहिनि कि असां ब्रह्म सां पैदा थी करे पाठ वॼायूं त पोइ ब्रह्म में ई लीन थी वेंदासीं। पोइ कई चईंदा आहिनि मथे परमात्मा में हली वियो, कॾहिं चईंदा आहिनि ब्रह्म में हली वियो या ब्रह्म ठही वियो। पोइ ब्रह्म ई परमात्मा सम्झंदा आहिनि, ब्रह्म खे ई भॻवानु सम्झंदा आहिनि। त हाणे हीअ त अलॻि, काथे ब्रह्म, काथे ब्रह्म में रहण वारो हा असां आत्मा आहियूं परमात्मा। केॾो बाबा असांखे सचो ज्ञान ॾिनो अथई। त बाबा चवनि था कोई ब्रह्म कोई मां थोरी आहियां। छो जे सन्यासी ब्रह्म मां तत्व खे भॻवानु सम्झी करे परमात्मा सम्झी करे उन्हनि सां योग लॻाईंदा आहिनि। त हाणे बाबा जेको असांखे ज्ञान ॾिनो अथई कि ब्रह्म मां तत्व बि हिकु तत्व आहे न। जॾहिं चऊं था तत्व त रहण जो स्थान आहे। जिन आकाश तत्व में असां रहूं था त उअं ई ब्रह्म मां तत्व में बि असां आत्मा आहियूं ऐं परमात्मा सभु उते रहण जी स्थान आहे। ऐं आत्माउनि जी उते पंहिंजी पंहिंजी जॻह आहे। हुतां उहे ईंदी आहे पाठ वॼाइण, परमात्मा बि ईंदो आहे। तॾहिं असां सभिनि आत्माउनि खे गॾु वठी वेंदो आहे। कोई बि शरीर छॾे थो त काॾे वञे नथो मथे, हिते ई ॿिए नाम रूप में जनम मरण जे चक्कर में ईंदो रहंदो आहे। इहे सभु ज्ञान असांखे परमात्मा ई थो ॾिए। त असांजो बि फर्ज़ु असां ॿियनि खे बि युक्ति सां सम्झायूं। कोई रचना ऐं रचता जो ज्ञान कंहिंखे आहे न। ज्ञान त बाप ई अची करे सम्झाईंदो आहे। इन्हनि जो नाम शिव आहे। पोइ उन्हनि शिव बाबा खे कोई रुद्र बि चईंदा आहिनि, कोई पाप कटेश्वर बि चईंदा आहिनि। अनेक नाम पूजा जी अनेक नाम रखी करे पूजा जी सामग्री वधाईंदा रहंदा आहिनि। जो जो परमात्मा कर्तव्य कया अथई उन ते भिन्न भिन्न नाम रखी ॾाढा मंदिर ठाहे छॾिया अथई। हाणे बाप चए थो इहे काटन जी दुनिया विश्व सागर आहे न, इहे बि सभिनि खां लिखायो कि ईश्वर सर्वव्यापी न आहे। बाप त अची करे भारत खे स्वर्ग थो ठाहे त सॼी दुनिया स्वर्ग ठही वेंदी न। हीअं थोरी जंहिं वटि धन आहे उहो स्वर्ग आहे न। स्वर्ग मतिलबु जिते दुख अशांति जो नाम न आहे, ग़रीबी जो नाम न आहे, बीमारी जो नाम न आहे, लड़ाई झगड़े विकार बुराई जो नाम न आहे। अहिड़ी दुनिया खे स्वर्ग चईंदा आहियूं। हुते सभी आत्माउनि जो पाठ अहिड़ो सुठो हूंदो, प्रकृति बि सुठी हूंदी, खाइण पीअण सभु कुझु, जीव जंतु खे बि सुख हूंदो। इहे बि कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि स्वर्ग छा आहे। शास्त्र
सभु आहिनि भक्ति जा, बाक़ी हर एक खे पंहिंजो पंहिंजो कम जो ज्ञान आहे। ॾिसो, वाड़े अर्थात कारपेंटर खे वाड़े जो ज्ञान हूंदो, डॉक्टर खे डॉक्टरी जो ज्ञान हूंदो। इहो आहे रूहानी ज्ञान जो हिकु परमात्मा ई अची करे ॾेई सघंदो आहे। मनुष्य खे पतो न आहे कि परमात्मा कंहिंखे चइबो आहे। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। मुख्य ॻाल्हि आहे हीअ, माई बाप जो खंडन कयो अथनि, बाक़ी सभु जो गीता आहे बाप जी उचारी हुनजो ई खंडन आहे, बाक़ी सभु शास्त्र पोइ झूठा थी विया न, झूठा पत्थरनि जी खानियूं आहिनि। इन करे दुनिया बि अहिड़ी पत्थरनि जी ठही वई आहे। सभु कूड़ ई कूड़ आहे न, खाइण में कूड़, संबंधनि में कूड़, सभु कूड़ ई कूड़ आहे। छो जी हिकु जेको परमात्मा खे ई न ॼाणंदा आहिनि, परमात्मा जो उचारियो हुयो जेको ज्ञान हो गीता शास्त्र में ही भले लिखी हिन समय माण्हू न, लेकिन त बि कृष्ण लिखी छॾियो अथनि न। त बाबा चए थो अटे में जीअं नमक विझाई ओतिरो सच गीता में आहे। लेकिन उहा गीता मां हाणे असली में अची करे उहो ज्ञान तव्हांखे ब्रह्मा जे मुख द्वारा ॾियां थो। गीता आई परमात्मा जी ॿुधायलु ज्ञान। त बाबा चए थो ॾिसो कहिड़ा झूठा पत्थर मिसल थी आहिनि। पारस बुद्धि मां ई थो ठाहे न, पारसपुरी सत्युग में हूंदी आहे। इहे त नरक आहे। सॾु कंदा आहिनि ही पतित पावन अचो, त ज़रूरु पतित आहे न। नरक ऐं स्वर्ग ॿई भारत में ई हूंदा आहिनि। कोई मरदा आहिनि त चईंदा आहिनि स्वर्ग वियो, इहो बुद्धि में न ईंदो आहे कि स्वर्ग त सत्युग में हूंदो। परमात्मा स्वर्ग अर्थात सत्युग त्रेता मिलाए करे, त स्वर्ग त सत्युग में ईंदो न। बाबा चईंदा आहिनि स्वर्ग त सत्युग खे चइबो आहे, अर्थात स्वर्ग अर्थात सत्युग त्रेता ॿिन्हिनि खे मिलाए करे स्वर्ग चइबो आहे। परमात्मा स्वर्ग जी स्थापना थो करे, अर्थात सत्युग त्रेता ॿ युगनि जी स्थापना थो करे, न कि नर्क जी। रावण राज्य कॾहिं खां शुरू थींदो आहे इहो बि कंहिंखे पतो न आहे। भले शास्त्र ॾाढा पढ़ंदा आहिनि, ब्रह्मचारी में बि रहंदा आहिनि, परंतु पैदा त विकार सां थींदा आहिनि न। साधु सन्यासी भी साधना कंदा आहिनि, बाप सां मुक्ति मांगदा रहंदा आहिनि, छो जी छीची दुनिया में रहण न चाहींदा आहिनि। हाणे बाप चए थो पंहिंजे आत्मा खे ॼाणो कि कीअं जनम मरण में ईंदा आहियूं, कीअं सचे सोने में खाद पईंदी आहे, कीअं 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहियूं। सभिनि खां जास्ती पाठ तव्हांजो जो देवी देवता धर्म वारी आत्मायूं आहिनि उहो ई जो आदि में ईंदियूं, उहो ई 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदियूं। लक्ष्मी नारायण राज्य कई, पोइ छा थियो, उन्हनि जी आत्मा ज़रूरु जन्म त वरितो हुनई न। छो जी कोई आत्मा हिते पाठ वॼाईंदी आहे त जनम मरण जे चक्कर में ईंदी आहे। हिकु बार चक्कर में अची वई त जेसि ताईं पूरो चक्कर पूरो नथो थिए तेसि ताईं हुन आत्मा खे हिन धरती ते ई पाठ वॼाइणो। हाणे उहो काॾे आहे कोई न ॼाणंदा आहिनि। क्रिश्चन माण्हू ॼाणंदा आहिनि कि क्राइस्ट हिन समय बैगरी रूप में आहे हूंदो। ॾिसो उन्हनि केतिरा निरंकारी आहिनि न क्रिश्चन माण्हू। ईअं न कि क्राइस्ट असांजो धर्म स्थापक आहे त ॾाढो वॾो हूंदो, वॾी पोस्ट ते हूंदो, न। सम्झंदा आहिनि जनम मरण में ईंदा त पाप आत्मा त ठहींदासीं, इन करे क्राइस्ट बि हिन समय बैगरी पार्ट में हूंदो। तव्हां त सुठी रीति हाणे ॼाणियो आहे न कि लक्ष्मी नारायण जो स्वर्ग जा मालिक हुया। उहो बि पुनर्जन्म वठी करे 84 जन्म वठी करे इन ही दुनिया में कंहिं न कंहिं साधारण रूप में हूंदा। हाणे आत्मायूं सभी आत्मायूं 84 जन्म न वठंदा आहिनि। इहे बि ज्ञान बुद्धि में धारण करिणो। योग में रहण जे सिवाय काटन सां फूल न ठही सघंदो। योग अर्थात बाबा खे यादि करे ही आत्मा जो विक्रम विनाश थींदा, आत्मा सतो प्रधान फूल मुआफ़िक ठहींदी। जेसि ताईं हिते आयो तेसि ताईं कुझु न कुझु काटेपन जो अंश रहंदो आहे। फूल ठही वञो त तव्हां हिते आत्मा रही न सघो। बाबा चए थो कुझु न कुझु कांटो रहंदो आहे। जॾहिं उहो कांटो बि निकिरी वेंदो त असां सभु परम धाम में हली हलंदासीं। फूलनि जो बगीचो सत्युग में हूंदो आहे। हाणे तव्हां काटनि जो जंगल अथवा रावण जे राज्य में आहियो, सभु कांटा ई कांटा आहिनि। तव्हां ॾाढे काटनि खां ॾाढी कांटा वारी आत्माउनि खे फूल ठाहींदो आहे, अर्थात अवगुण विकारी बुरी स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे सुठो स्वभाव संस्कार वारी निर्विकारी आत्मा ठाहींदो आहे। फूल जीअं ठाहींदो आहे उन्हनि खे सचो ख़ुशबूदार फूल चईंदासीं। हिकु फूल थींदो आहे किंग ऑफ फ्लावर्स, सफ़ेद हूंदो आहे, टेबल ते रखंदा आहियूं, पोइ खिलंदो रहंदो आहे।
खुशबू वधदी रहंदी। त जीअं फूल कोई अहिड़ो फूल कोई हूंदो न आहे। बाबा चए थो ये त हिकु एग्जाम्पल आहे। हाणे किंग फूल आहे त क्वीन बि खपे। पोइ राजी रानी गुलाब मोतिया आदि सुठा सुठा फूल आहिनि। फ्लावर शो ॾेखारींदा आहिनि, उते सभु सुठा सुठा फूल खणी ईंदा आहिनि। जो सुठा सुठा फूल खणी ईंदा आहिनि उन्हनि खे इनाम बि ॾींदा आहिनि। तव्हां बि फूलनि जो बगीचा था ठाहियो न, अर्थात पाण खे बि बाबा चए थो तव्हां बि ॿियनि आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे उन्हनि खे परिवर्तन कराए करे बाबा वटि हिकु फूलनि जो गुलदस्तो खणी वञो। बाबा अर्थात मधुबन में बाबा वटि ॾाढा सुठा सुठा ॿार खे वठी अचो। शिव ते फूल चढ़ाईंदा आहिनि, उन में रतन जोत बि हूंदो आहे, अक जो फूल बि चढ़ाईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि मां हिते तव्हां ॿारनि खे फूल ठाहिण जो पाठ थो वॼायां। मां ॼाणदो आहियां कहिड़ो गुलाब जो फूल आहे, कहिड़ो मोतीअ जो आहे, केरु रतन जोत आहे, केरु अक जो फूल आहे। सभिनि खां छीछी हूंदो आहे अक जो फूल। हुननि जी चलन ई काटे मिसल थींदी आहे। कोई सुठा तिखा काटा बि हूंदा आहिनि, कोई सुठा मतिलबु कोई ॾाढा तिखा काटा बि हूंदा आहिनि। क्रोध बि हिकु काटो आहे न, ॾाढनि खे दुख ॾींदा आहिनि। हाणे तव्हां काटनि जी दुनिया सां किनारे कयो अथव स्वयं खे। हाणे तव्हां संगम ते आहियो, काटनि सां तव्हां फूल था ठहो। बाबा चए थो असां मन ऐं बुद्धि सां, अर्थात मन में जेका बाबा असांखे संकल्प थो ॾिए उहो था वीचार करूं। बुद्धि असांजी उहो ई निर्णय थी करे। असांजा संस्कार बाबा जीअं ठाहींदा था वञनि, बाप दादा जीअं। त जीअं असां मन बुद्धि संस्कारनि सां संगम युक्त आहियूं। शरीर सां न, असांजी सोच, असांजी जेकी श्रीमत असां पालन था करूं हुन रीति असां संगम युक्त आहियूं। काटन खां फूल था ठहूं। जीअं माली काटन खे कढी करे फूलनि खे अलॻि पॉट में रखंदो आहे न, तव्हां बि बाबा सां तव्हांखे बि बाबा अलॻि करे छॾियो अथई। तव्हां संगम युक्त आहियो। तव्हांजी मरम्मत थी थिए। पोइ बि माया काटो ठाहे छॾंदी आहे। पोइ बि हिकु बार अगरि बाबा जो कोई ठही वियो त माया जे विघ्न जे कारण हिकु ॾींहं में ख़तम थी वेंदो आहे। कई बार ईअं थींदो आहे कोई माया जो ज्यादा फोर्स ईंदो आहे त माया जे विघ्न जे कारण हिकु ॾींहं में ख़तम थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पोइ बि जेको मुंहिंजो हिकु बार ठही वियो, आख़िर त कॾहिं हारजो कॾहिं जीतजो, लेकिन आख़िर त माया जा विघ्न बि हिकु ॾींहुं सभु ख़तम थी वेंदा न। इहे बि पॉट में लॻल उहे फूल आहिनि, उहे सभु स्वर्ग में वेंदा। जो बि हिते बाबा रखिया अथई पॉट में, उहे सभु स्वर्ग में त वेंदा। कलयुगी काटा सभु भस्म थी वेंदा। तव्हां केतिरा थोरा फूल आहियो न, तव्हां संगम युगी पॉट में तव्हांखे बाबा विधो अथई। बीज बोइजी वियो न, माया जो तूफ़ान लॻंदो आहे त मुरझाए वेंदा आहियूं। पोइ बि अविनाशी ज्ञान जो बीज हिकु बार पइजी वियो त उहो कॾहिं विनाश न थींदो। पर माया जे कारण अगरि कोई मुरझाइश थी करे हली बि वियो, लेकिन पोइ बि स्वर्ग में ज़रूरु ईंदा। बाबा चवंदा आहिनि बाप वेही ॿारनि खे सम्झाइनि था, तव्हां ॿारनि खे ॾाढो निडर ठहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि कि इहे लिखी छॾियो, हर 5000 वर्ष बाद पोइ इहे हिकु मेलो लॻंदो आहे प्रदर्शनी में। असां हिन संगम युग प्रदर्शनी में बि ॾेखारे सघंदा आहियो कि असां संगम युग ते आहियूं। संगम खे बि ॾेखारियो। हिन संगम युग ते आत्मा परमात्मा जो मेलो लॻंदो आहे। हर 5000 साल में हिकु बार इहो संगम युग ईंदो आहे। हिन समय परमात्मा ऐं आत्माउनि जो चैतन्य मेलो लॻंदो आहे। इहो त लिखणो आहे कि लड़ाई 5000 वर्ष पोइ लॻंदी आहे। पुराणी दुनिया खे नयो त ठाहिणो ई आहे, नरकवासियुनि खे स्वर्गवासी त ठाहिणो ई आहे। बाबा डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि, युक्तियूं बि ॾाढा सहज ॿुधाईंदा रहंदा आहिनि। बाप खे यादि करो, स्वर्ग जी बादशाही वठो। मनुष्य त पाणी में डुबकी मारदा रहंदा आहिनि, सो बि सागर में मारदा आहिनि। नदियुनि में सागर जो ई त पाणी ईंदो आहे। नदियूं बि सागर खां निकिरंदियूं आहिनि। नदियुनि खे बाबा हाणे जेको परमात्मा बाप आहे उहो जेको ज्ञान थो ॾिए, त जेतिरी असां आत्मा धारण कंदासीं त असां नदियूं थी वेंदासीं न। हिन ज्ञान नदियुनि जो बाप सागर
परमात्मा आहे। उअं ई जेकी दुनिया में नदियूं आहिनि हुननि जो बाप भी सागर हूंदो आहे। हुते वञी करे स्नान आदि कंदा आहिनि, परंतु फ़ाइदो छा? सागर जो पानी खारो हूंदो आहे, इन करे मिठी नदियुनि में वञी करे सनानु कंदा आहिनि। हाणे तव्हां ज्ञान सागर जा ॿार, ज्ञान सागर पतित पावन बाप आहे न, तव्हां हुनजा ॿार आहियो। जो जास्ती सर्विस कंदो आहे हुनखे सम्झंदा आहिनि बाबा इहे सुठो फूल आहे। प्रदर्शनी में बि घड़ी घड़ी सुठे फूलनि खे ई सॾु कंदा आहिनि, अथवा सुठे ॿारनि खे सॾु कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि फलानी असांखां होशियारु आहे, परंतु होशियार जो पोइ रिगार्ड बि रखिणो खपे। बाबा हमेशह सम्झाईंदा आहिनि कॾहिं क्रोध न करो, प्यार से सम्झायो। क्रोध कोई कंदो आहे त बाबा सम्झंदा आहिनि हिन में वॾो भूत आहे, कड़ो भूत आहे। माउ बाप जे मथां बि क्रोध करण में देरी न कंदा आहिनि, ब्रह्मा बाबा ऐं मम्मा जे मथां पहिरियों। हाणे कोई पंहिंजी दीदियुनि जे मथां कंदो हूंदो त ॿियो छा, ॿियो ई दुर्गति खे पाईंदो। ग़रीब निवाज कॾहिं ग़रीबनि ते क्रोध कंदो छा? ग़रीब निवाज बाबा आयो ई आहे ग़रीबनि खे साहूकार ठाहिण। हितां जो पदमपति जेको जो बि आहे उहो ॿिए जन्म में वञी करे नौकर चाकर ठाहींदो। बाबा चईंदा आहिनि ग़रीब जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उहो वञी करे महाराजा महारानी ठहींदा आहिनि। अहिड़ा बि सेंटर्स ते ईंदा आहिनि जो ईश्वर सेवा में कुझु ॾींदा न आहिनि, अर्थात धन सफल न कंदा आहिनि पंहिंजो। चईंदा आहिनि असां तन मन धन तव्हांखे ॾिनो, लेकिन बाबा जे कार्य में अगरि धन न सफल कयो त पोइ उहो बि ठीकु न आहे न। उन्हनि खे पतो ई न आहे कि थोरो बि बीज बोइण सां असांजो भविष्य केतिरो ऊच थो ठहे। छो जो बाबा खे त धन न खपे, लेकिन बाबा चए थो अगरि तव्हां उहो धन सफल कंदव पंहिंजो मुंहिंजे कार्य में, ये न सोचो असां दीदी खे था ॾियूं या सेंटर खे था ॾियूं, न, असां बाबा जे कार्य में ये धन था ॾियूं ऐं इन सां असांजो भविष्य ऊच ठहिण वारो आहे। चलो उहो बि न सोचो, कम से कम भविष्य असांजो ऊच ठहींदो, इहे त असां सोचे करे धन सफल करे सघंदा आहियूं न। सुदामो जो मिसाल आहे न, ईश्वर अर्थ दान कंदो ऐं हिते त डायरेक्ट परमात्मा आहे। पहिरियों त इनडायरेक्ट वे में कंहिंजे न कंहिंजे नाम अर्थ कंदासीं। अगरि कंहिंखे निश्चय थी वञे कि बाबा जो ई कार्य थो हले, डायरेक्ट परमात्मा जो कार्य थो हले, त हिते डायरेक्ट दान ॾियण सां केतिरो असांखे अॻिले जन्म में फल मिलण वारो आहे। ईश्वर अर्थ दान कंदा, सम्झंदा आहिनि ॿिए जन्म में फल मिलंदो। बाबा लिखी छॾंदा आहिनि ॿार तव्हांजी हिकु ईट जे बदिले तव्हांखे सोने जो महल मिलंदो। ॾिसो हिते केॾो बाबा चए थो कि हिते तव्हांजी हिकु थोरो सो बि अगरि कंदव त हिकु ईट जे बदिले तव्हांखे महल जीअं मिलंदो। हिते कौड़ियूं ॾींदव, छा आहे असांखे धन छा आहे, कौड़ियूं त आहिनि, ऐं हुते उहो हीरा ठही वेंदा आहिनि। इन करे चावल मुठी जो गायन आहे। गुरु नानक जे टिकाणे में वेंदा आहिनि त कुझु न कुझु ज़रूरु रखंदा आहिनि, परंतु बाबा हिते मांगे नथो। बाबा चए थो तव्हां ॿारनि जो मूंखे भविष्य ठाहिणो आहे, इन करे मां तव्हांखे चवां थो तन जे द्वारा सेवा नथा करे सघो, मन सां मूंखे सदा यादि नथा करे सघो, कम से कम धन त सफल करो न कुझु न कुझु। अच्छा, ओम शांति वरदाना। सर्व जे गुण ॾिसण व संतुष्ट करण जी उत्कंठा द्वारा सदा हिक रस उत्साह में रहण वारा गुण मूर्त ठहो। सदा हिक रस उमंग उत्साह में रहण जे लाइ जो बि संबंध में ईंदा आहिनि उन्हनि खे संतुष्ट करण जी उत्कंठा हुजणी खपे असांखे अंदरि मन में। रोज़ सुबुह जो सोचो अॼु मूंखे सभिनि खे संतुष्ट, ख़ुदि बि संतुष्ट रहणो आहे, सभिनि खे बि करिणो आहे। ये रोज़ जी ये दवाई वठी वठो या ये व्रत रखो। जंहिंखे बि ॾिसो उनखे उन में हर समय गुण ई ॾिसो, गुण ई खणो। सर्व जे गुणनि जो बल मिलण सां उत्साह सदाकाल रहंदो आहे। उत्साह कमु कॾहिं थींदो आहे, कोई बि कमु कंदा आहियूं शुरूआत त उत्साह सां कंदा आहियूं, लेकिन कमु कॾहिं थींदो आहे जॾहिं ॿियनि जे भिन्न भिन्न स्वरूप भिन्न भिन्न ॻाल्हियुनि खे ॾिसंदा ऐं ॿुधंदा रहंदा आहियूं। लेकिन गुण ॾिसण जी उत्कंठा हुजे त हिकु रस उत्साह रहंदो। सर्व जे गुण ॾिसण सां असां बि छा ठही वेंदासीं, गुण मूर्त थी वेंदासीं। छो जे गुण ॾिसंदासीं त मन बि उहो ई वीचार कंदो, मन जेको सोचंदो बुद्धि में बि उहो ई वेंदो, संस्कार कर्मेंद्रिया बि उहो ई कमु कंदियूं। त इन करे मन में असांखे सदा सुठी सुठी ॻाल्हियूं सोचणियूं खपनि।
ॿियनि जे गुणनि खे ॾिसी करे अंदरि वीचार करणो खपे। स्लोगन आहे बेहद जी वैराग्य वृत्ति जो फाउंडेशन मज़बूत हूंदो त ही असां सेकेंड में अशरीरी ठही वेंदासीं। बेहद जी वैराग्य वृत्ति सभिनि खां फर्स्ट क्लास चीज़ूं पाण यूज़ था करूं, सभु कुझु सुठे ते सुठो खाऊं था, पीऊं था, रहूं था, लेकिन कंहिंमें बि लगाव न हुजे। जॾहिं इहे लगाव मुक्त थी वेंदासीं, सभु कुझु कंदे सभु संबंध में अची करे मोह सां मुक्त, लगाव सां मुक्त, बेहद जी वैराग्य वृत्ति इनखे चइबो आहे। अगरि इहो फाउंडेशन असांजो पक्को थी वियो त असां अंत में बाबा चईंदो स्टॉप, त असां सभु कुझु छॾे करे परमधाम में हली वेंदासीं, स्टॉप थी वेंदासीं, अशरीरी थी वेंदासीं। ओम शांति।